नाज़रीन ख़बर में पिया कि कादरपुर में एंकरो ज़बरदस्ती यूरिया तरफ़ां प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिं में आबादकारनि ज़मींदारनि ऐं एंकरो ज़बरदस्ती यूरिया जे नुमाइंदनि शिरकत कई। प्रोग्राम में ज़बरदस्ती यूरिया इस्तेमालु कंदड़ आबादकारनि खे एंकरो यूरिया मां निकिरंदड़ कुरानदाज़ी मां टिन खुशनसीब अब्दुल हफ़ीज़ वासो, जाम सचल चाचड़ ऐं मोहम्मद इक़बाल शेख खे एंकरो ऑफिसर रिज़वान मजीद आराई ऐं फील्ड मैनेजर निसार अहमद लखण CD मोटरसाइकिल इनाम हवाले कया। जंहिं खां बाद निसार अहमद लखण ॻाल्हाईंदे चयो त एंकरो ज़बरदस्ती यूरिया मार्केट में नई यूरिया खाद आई आहे, जंहिं में बायोएटो ज़िंक नाइट्रोजन जी अफ़ादियत मौजूदु आहे। इस्तेमालु करण सां आबादकारनि खे पैदावार मां 10% इज़ाफ़ो मिलंदो ऐं जुदा ज़िंक इस्तेमालु करण जी ज़रूरत न आहे। आबादकार ख़ुशहाल थींदा त पाकिस्तान जी ज़राअत मज़बूत थींदी। जहांगीर अपड़ो, 90 न्यूज़, ब्यूरो चीफ, सिंध।